सिंधवासियों भाइरो भेनरो जिए सिंधु देश जिए साईं जीएम सेहत। अॼु मां समूरी सिंध जे अॻियां सिंध जो उहो दर्द, उहो क़ौमी केस ऐं जेका सूरत हाल आहे मौजूदा उन जी हिकिड़ी पीड़ा तव्हां समूरनि सिंधवासियुनि जे अॻियां रखणु चाहियां थो। पाकिस्तान में सिंध जो क़ौमी वजूद ऐं वतनी तशख़ुस जेको आहे उहो हाणे ख़तमु थियण खे वेझो पहुची रहियो आहे ऐं पंजाबी साम्राज पारां न सिर्फ़ु हे 6 केनाल कढिया पिया वञनि पर सिंध जे तारीख़, तहज़ीब, क़ौमी वजूद, वतनी वहदत जे ख़िलाफ़ हे तमामु वॾी हिकिड़ी हला आहे, यलगार आहे पंजाब पारां कई वई जेका सिंध खे मुकमल तौर ते नीस्तो नाबूद कंदी ऐं ही 1 यूनिट खां बि बदतरीन सूरत हाल आहे। इन करे सम्झण जी जेका ॻाल्हि आहे जेको असां जीअं सिंध मुतहदा महाज़ पारां क़ौमी नैरेटिव ऐं मौक़िफ़ सिंधी क़ौम जे अॻियां रखंदा रहिया आहियूं उहो ही आहे त ॻाल्हि केनालनि जी कान्हे का, ॻाल्हि इहा आहे त दरियाह जेके आहिनि इहे पाकिस्तान खां अॻु बि वहंदा हुआ ऐं हाणे बि वहनि था। पाकिस्तान टुटी पवंदो इंशाअल्लाह, उन खां पोइ बि दरियाह वहंदा। दरियाह जे पाणीअ ते सिंधी क़ौम जो, सिंध वतन जो जेको हक़ तस्लीम कयो वियो हो 1945 जे सिंध पंजाब एग्रीमेंट तहत त बाबा सिंधु दरियाह जो जेको पाणी आहे उन जो 75% उहो सिंधी क़ौम जी मिल्कियत आहे, हक़ आहे, इहो तस्लीम थियल आहे। उन सां गॾु पंजाब जा जेके दरियाह 5 उन्हनि जो 25% पाणी सिंधियुनि जो हक़ हो, सिंध जो हक़ हो। पर पंजाब छा कयो, उन वक़्तु 1 यूनिट हो, पंहिंजा दरियाह विकिणियूं, पैसा खणी उहे पंजाब ते लाहौर ते कता बांधूं। हाणे सिंध जे निड़ीअ ते पंजाब न ॾेई ऐं जेका असांजी सिंधी क़ौम जी सुञाणप आहे, दरियाह असांजो वतन, असांजी क़ौम, असांजी तारीख़, असांजी तहज़ीब, उन सभु कुझु खे हे जेको आहे सो ख़तमु करणु चाहिनि था। ऐं हिननि जी हाणे मन मस्ती इन हद ताईं पहुती आहे त पंजाब जा दानिश्वर चवनि था त सिंधु दरियाह जो नालो मटाए हाणे पंजाबी दरियाह या पंजाब दरियाह करे रखियो वञे। इन करे मां सम्झां थो त हिन वक़्तु सिंध में हिकिड़ी कावड़ क्रोध आहे। माण्हू रोडनि ते वेठा आहिनि, माण्हू मार्च कनि था, मुख़्तलिफ़ तंज़ीमूं जेके आहिनि से सरगर्मियूं कनि थियूं, पर हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे उहा तव्हां रखिजो ज़हन में, समूरी सिंध ज़हन में रखे। पंजाब डिले टैक्स इस्तेमालु कंदे हिन वक़्तु पंजाब चाहे थो त सिंध जा माण्हू कावड़, क्रोध या गपी, इहो जेको आहे सो नफ़रत जो इज़हार घड़ी खण जे लाइ रोडनि ते अचे कनि, मार्च कंदा, 4 ॾींहं 5 ॾींहं 8 ॾींहं मार्च थींदी, किथे धरणो लॻंदो, किथे बुख हड़ताल थींदी। इहा कावड़ हुननि खे कढण जो, हो था चवनि त सिंधियुनि खे कावड़ कढण जो ऐं दरियाह ते कब्ज़ो जेको आहे, पाणी जेको आहे उहो पंजाब फवाइजे। यानी हू ॾाढो चालाकीअ सां, मकारीअ सां पंहिंजा केनाल खोले पाणी बाणी उते खणनि पिया ऐं हू चाहिनि था त हाणे सिंधियुनि खे वरी कावड़ जो जेको इज़हार आहे उहो करण जो। वरी 8 ॾींहं 10 ॾींहं महीने खां पोइ वरी को ॿियो इशू छॾींदा, वरी 3 इशू छॾींदा, 4 इशू छॾींदा ऐं सिंधी माण्हू वरी उन्हनि जे पोयां लॻंदा। नतीजे में मां सम्झां थो त हिन महिल क़ौमी तहरीक जे क़यादत जे हैसियत में, सिंधी क़ौम जे तारीख़ी मफ़ादनि जे नुमाइंदे जे हैसियत में मां पंहिंजे क़ौमी कारकुननि, बाशऊर सिंधियुनि, दानिश्वरनि, अदीबनि सभिनी खे चवां थो त पाणीअ जे मामले ते दुनिया चवे थी त क़ौमुनि जे विच ते जेके जंगियूं लॻंदियूं, इहा जंग जेका आहे उहा पंजाब असांजे मथां मुसलत करे चुको आहे। इन करे हे सिर्फ़ु धरणो हणी ऐं घर वेही रहूं, मार्च करे ऐं घर वेही रहूं, इन सां मामिलो हल न थींदो। सिंध जो तशख़ुस ख़तरे में आहे, सिंध जो वजूद ख़तरे में आहे, सिंध बेठकी कब्ज़े जो शिकार आहे, सिंध बदतरीन ग़ुलामीअ जो शिकार आहे। असीं ग़ुलाम आहियूं, इन करे दरियाह ते कब्ज़ो पियो पंजाब करे, इन करे वसीला पियो फुरे, इन करे असांजी ॿोली ख़तमु पई कई वञे, इन करे असांजूं ज़मीनुनि ते कब्ज़ो आहे। सो सवाल रुॻो केनालनि जो कोन्हे को, सवाल सियासी आहे, सवाल बेठकी ऐं हिन ग़ुलामीअ जो जेको अज़ाब आहे इन जे हल करण जो आहे। तंहिंजे करे मां सिंधी क़ौम खे ऐं सियासी धुरियुनि खे चवां थो त पाणीअ जे हिन मामले खे, हिन एजेंडा खे खणी
आज़ादीअ जे क़ौमी उन मज़ाहिमत में तब्दील कयो, छाकाणि त पंजाब इहो तइ करे चुको आहे त हुननि खे ग्रेटर पंजाब ऐं पंजाबी सल्तनत ठाहिणी आहे। असीं 1 यूनिट खां बदतरीन सूरत हाल जो हींअर शिकार आहियूं जेका मौजूदा सूरत हाल आहे। इन करे हे 25 तारीख़ मोरो में असीं धरनो हणंदासीं। ठीकु आहे, असां धरनो हणंदासीं। GSN क़ौमी महाज़ वारनि जी रैली ही अॼु वञी कराचीअ पहुती। नियाज़ कालाणी रोड ते वेठो आहे, रियाज़ चांडियो रोड ते वेठो आहे, सनान ख़ान रोड ते वेठो आहे, ॿियूं जेके धुरियूं आहिनि रोडनि ते वेठियूं आहिनि। हिन महिल इन जुज़वी तौर ते कणो कणो थी करे सिर्फ़ु पंहिंजी ॻणप कराइण जे लाइ इहा जदोजहद कान्हे का। सिंध जे वजूद खे ख़तरो आहे, सिंध जे वजूद खे बचाइणो आहे। सिंध ग़ुलामीअ में ग़र्क़ थी चुकी आहे, उनखे उन ग़ुलामीअ मां ॿाहिरि कढणो आहे। इन लाइ छा करिणो आहे? क़ौमी क़यादत तौरु मां समूरी सिंध खे, सियासी पार्टियुनि खे, अॻुवाननि खे, दानिश्वरनि खे, अदीबनि खे चवां थो, अचो ही बका जी जेका जंग आहे, इहा जंग या पुरअज़म जेका सियासी मज़ाहिमत, इन मज़ाहिमत जे ज़रिए असीं पंहिंजनि हिननि मामलनि खे खणी ऐं आज़ादीअ जे उन वसीतर जदोजहद में इनखे कन्वर्ट कयूं। सिंधी क़ौम अॼु मां अपील थो कयां त सभु गॾिजी, जेके बि सियासी पार्टियूं ऐं लीडर, दानिश्वर, अदीब सभई गॾिजी रोड ते सिंधी क़ौम जी अवामी अदालत लॻे, क़ौमी अदालत हणी ऐं दुनिया खे असीं इहो पैगाम ॾियूं गॾियल ऐं मुतफ़िक़ा तौर ते करारदाद पास करे त बाबा असां पाकिस्तान में असांजो वजूद ख़तरे में आहे, सिंध तबाह पई थिए, सिंधी क़ौम खे बर्बाद कयो पियो वञे। तंहिंजे करे इहा अवामी अदालत मुश्तरका तौर ते समूरनि पार्टियुनि जा अॻुवान उन में वेहनि, समूरा जेके सिंध जा दानिश्वर आहिनि उहे उते वेहनि, सियासी जेके सीनियर कारकुन आहिनि उहे उते वेहनि, असांजूं भेणूं माऊं उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी मुख़्तलिफ़ जेके बि मज़हबी, नस्ली, लिसानी जेके बि बिरादरियूं आहिनि उहे समूरियूं वेहनि, राज्यनि जा जेके माण्हू अचे वेहनि, राज अचे वेहनि, हर ॻोठ जो चङो अचे वेहे। हिन खां पोइ कॾहिं निकिरंदासीं? अचो रोड ते निकिरो, सिंधी क़ौम जी क़ौमी अदालत हणूं, समूरा माण्हू बाशऊर गॾिजूं ऐं दुनिया खे अपील कयूं मुतफ़िक़ा तौर ते, गॾियल तौर ते त असां पाकिस्तान में हिन ग़ुलामीअ जो इनकार था कयूं। असांजो वजूद ख़तरे में आहे, असांजो दरियाह ख़तरे में आहे, असांजूं ज़मीनूं ख़तरे में, ॿोली ख़तरे में, तारीख़ ख़तरे में। तंहिंजे करे मां समूरनि उन्हनि पार्टियुनि खे, उन्हनि अॻुवाननि खे मां नाला थो खणां, उन्हनि धुरियुनि जा, अचो न रुॻो मोरे में जेको धरणो आहे उते असीं वेहूं, पर उते हिकिड़ो गॾियल लाहे अमल तइ करे ऐं रोड ते सिंधी क़ौम जी अदालत लॻे जेका दुनिया खे, अक़वाम मुतहिदा खे मुतफ़िक़ा तौर ते करारदाद जे ज़रिए असीं ॿुधायूं त असां पाकिस्तान में ग़ुलाम रहणु नथा चाहियूं, असांखे आज़ादी खपे। हे सभु मामला इन करे आहिनि त ग़ुलाम आहियूं, ग़ुलामीअ जे करे हे सभु कुझु थिए पियो। तंहिंजे करे मां सिंध जे समूरनि उहे जेके बि सियासी धुरियूं आहिनि उन्हनि अॻुवाननि खे माज़रत, मां GSN क़ौमी महाज़ जे अॻुवान मोहतरम सनान ख़ान कुरैशीअ खे, जसकम अॻुवान असलम ख़ैरपुरीअ खे, जसम अॻुवान रियाज़ चांडियो, जसकम अॻुवान नियाज़ कालाणी, जसकम अॻुवान जसकप अॻुवान नवाज़ ख़ान ज़ोर, जस्त अॻुवान सूर्य सिंधी ऐं जेके अदी सोरठ लोहार इनाम सिंधीअ खे, सिंध सुजाग फोरम वारनि खे, पोरत मज़ाहिमत जे दोस्त मसरूर शाह खे, अवामी वर्कर्स पार्टी जे बख़्शल थल्लो खे, सिंध जागरता पब्लिक स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि खे, SUP अॻुवान साईं ज़ैन शाह खे, अवामी तहरीक जे अॻुवान अयाज़ लतीफ़ पली जो ऐं ॿी जेका अवामी तहरीक आहे उन जे अॻुवाननि खे, एडवोकेट मारवी चांडियो, एडवोकेट मोहब आज़ाद, दानिश्वर साजिद सूमरो, साईं हुसैन बख्श थेबो, दिलशाद भुट्टो सीनियर, नंगर चन्ना, उस्ताद ख़ालिद चांडियो, इंद्रजीत लोहाणो, नजम जतोई, मंज़ूर सिंधी एडवोकेट, अदी विंगस खे, सोरठ सिंधुअ खे, सिंधु घांगरो खे, रुखसाना हाले पोटो, राबिया सिंधु, डॉक्टर मीर आलम मरी, अनम कलोड़ो, नौजवान गनी अमान खे, सजाद चांडियो खे, मीर मंगरियो खे, नूर तुनियो वकील खे, न्याज़ सहतो जेको सहाफ़ी दोस्त आहे उनखे,
ज़ुल्फ़िकार जमाली सीनियर जेको वर्कर आहे, ख़ालिद खोकर, ससवी लोहार समेत जेके बि सिंध जा माण्हू, सियासी अॻुवान, सोशल वर्कर, उन्हनि सभिनी खे चवां थो त सिंध जो क़ौमी वजूद ऐं तशख़ुस ख़तरे में आहे ग़ुलामीअ जे करे। ऐं ही पाकिस्तान, हे जेका बदमाश रियासत आहे, इन में यानी हर जेका साज़िश आहे उहा असांजे वजूद खे ट्यास ते टंगे थी। दरिया था खसीन, सिंध जो वजूद ट्यास ते टंगियो पियो आहे। ॿोली ख़तमु, क़ौमी वजूद ट्यास ते टंगियो पियो आहे। ज़मीननि ते कब्ज़े जी साज़िश, सिंध जे ट्यास ते जेको सिंध जो वजूद आहे उहो टंगियो पियो आहे। वसीलनि ते कब्ज़ो, सियासत ते कब्ज़ो, जागीरदारी जी लानत असांजे गिच में विधी वई आहे। नस्ली, लिसानी, गिरोह, मज़हबी बुनियाद परस्तीअ खे असांजे ख़िलाफ़ु बछो वियो आहे। तंहिंजे करे समूरी क़ौम जा दानिश्वर, अदीब, मां सियासी नुमाइंदे तौरु क़ौमी तहरीक ॾे चवां थो त अचो गॾु थियूं। असांखे रुॻो अॻुवाणी करण जो शौक़ु न आहे, पर हिकिड़ी हिकमत अमली, क़ौमी ऐं वसी हिकमत अमली आहे त क़ौम अचे, अवामी अदालत रोड ते हणे ऐं दुनिया खे असीं इहो पैगाम ॾियूं त असां बाबा ग़ुलामीअ में रहणु नथा चाहियूं, ग़ुलामी जो इनकार था कयूं, असांजो वजूद ख़तरे में आहे। असीं जेको पाकिस्तान ठहियो, जेको धोखो, हे जेका बर्बरियत आहे, जेका हे फाशिज़म आहे रियासत जे सूरत में, असां हुन मां निकिरणु था चाहियूं। 71 खां पोइ त हिन जे रहण जो को जवाज़ ई कोन्हे, को पहिरें बि कोन हो। ॿि क़ौमी नज़रियो जेको धोखो आहे, उनजो नतीजो जेको आहे उहो 71 में जेको बंगालियुनि जेको लोड़ियो, 30 लख जेके हुन जा माण्हू शहीद कया विया। हाणे असांखे समूरनि सिंधियुनि खे गॾियल तौर ते, छाकाणि त सिंध जेका आहे, सिंधी क़ौम रुॻो इन आम क़ौम न आहे, असीं तारीख़ ऐं तहज़ीब आहियूं। सिंध जेका हिन ख़िते में, हे समूरो हिंदुस्तान जो जेको इंडिया नालो आहे उहो इंडस मां पियल आहे, इहे इंडिया जा दानिश्वर चवनि था। हिंदुस्तान सिंध मां निकितल आहे, जंहिंजूं वसी तरह जेके सरहदूं आहिनि, उन तहज़ीब, उन तारीख़ जा असीं वारिस आहियूं। असांखे हिन नाहक पाकिस्तान में फासायो वियो आहे, पंजाबी फाशिज़म में, पंजाबी बदमाशीअ में। तंहिंजे करे समूरी क़ौम खे मां अपील थो कयां, अचो गॾियल जदोजहद खां सवाइ असीं पंहिंजो वजूद बचाए न सघंदासीं। अचो त अवामी अदालत हणी दुनिया खे पैगाम ॾियूं त असांखे ग़ुलामी क़बूल कान्हे का, ऐं पोइ जदोजहद जा उहे समूरा तरीक़ा, हा पुरअज़म सियासी जदोजहद कयूं था, अचो रोड ते वेहूं। पुरअज़म जदोजहद केसी ताईं, जॾहिं हू बंदूक हणंदा, जॾहिं हू गोलियूं हलाइनि, जॾहिं हू असांजे वजूद खे मसमार करण जी साज़िश कंदा, त पोइ असीं जदोजहद जा उहे समूरा तरीक़ा अप्लाए कंदासीं जेके दुनिया जे इनक़लाबी पार्टियुनि ऐं आज़ादी वठंदड़ क़ौमुनि जेके हिन ते आज़माया आहिनि। तंहिंजे करे मां अॼु समूरी सिंध खे चवां थो, जिन खे मूं नाला खयां आहिनि, जेकॾहिं के रहिजी विया आहिनि, ऐं सिंध जा समूरा राज, जेके बि ज़ातियूं, बिरादरियूं, कबीला, ॻोठनि जा जेके चङा आहिनि, मां उन्हनि खे बि अपील थो कयां, बाबा हिन खां वधीक का बि मुसीबत कान ईंदी ॿी, हे आख़िरी मुसीबत आहे। हिन में जीअं महात्मा गांधी चयो न, करो या मरो, या त फना थींदासीं ख़ामोशीअ जे सूरत में, या निकिरी अचूं ऐं रोड ते अची वेहूं, असीं पंहिंजो रतु जेको आहे उहो हिन पंहिंजे धरतीअ खे आछूं, मतां धरती असांजी बची पवे, ऐं हिन दुश्मन खे शिकस्त ॾेई असीं पंहिंजे वतन ऐं पंहिंजे क़ौम ऐं क़ौमी मुस्तक़बिल खे बचाए सघूं था। तव्हां समूरनि जी महिरबानी। जीअं सिंधु देश, जीअं साईं GM सैयद।